ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ मां कुछ ॾींहं अॻु कराची मच्छर कॉलोनी में बेगुनाह क़त्ल कयल ॿिनि सिंधी नौजवान जे क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ STP जी मरकज़ी सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सांगड़ मां AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर जमाल बुगटी। कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कुछ ॾींहं अॻु कराची मच्छर कॉलोनी में बेगुनाह क़त्ल कयल ॿिनि सिंधी नौजवाननि जे क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ STP मरकज़ जे सॾ ते STP ज़िले सांगड़ पारां रुकनपुरा में ज़िले सदर अली दिनो ख़ासकिली, कामिल जाफ़र सिंधी, मुख्तियार लेगारी, जान मोहम्मद अबड़ो, रबनवाज़ अबड़ो, नंदलाल भाटिया जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे दौरान कराची मच्छर कॉलोनी वाक़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे खे अली दिनो ख़ासकिली, कामिल जाफ़र सिंधी, मुख्तियार लेगारी, जान मोहम्मद अबड़ो ख़िताब कंदे चयो त कराची में सिंधी नौजवाननि जे क़त्लेआम हिकु सिंधी शऊर जो क़त्लेआम आहे। डॉक्टर कादर मक्सी जी क़यादत में STP अजबे बेगुनाह क़त्ल थियल सिंधी नौजवाननि जी मालिकी करण लाइ अमली तौर ते एहतजाजी ज़रिए जदोजहद जे मैदान में आहे। सिंध हुकूमत सिंध जे सियासी शऊर जे मालिकी करण बजाए सिंध जे नौजवान जे क़त्लनि जे सहूलियतकार बणियल आहे। जी जमाल बुगटी, अवां जी वॾी महिरबानी, असांखे तफ़सील खां आगाह कयो आहे।